मान साहब ही जैसे तरमीम थी पे तो हतल इम्कान कोशिश कई वही इवन पीपल्स पार्टी वारनि भी जो हैदराबाद में जलसो थो बिलावल साहब उते भी चो असां टाइम ॾियूं पिया PTI वारनि खे मौलाना के टाइम ॾिनो आहे तो PTI के मञाए वठनि ऐं हिकिड़ी कोशिश कई वई बार बार तो PTI के बे ऑन बोर्ड खणिजे ऐं उहा बि जेकॾहिं जो हिसो थिए तो ठीक आहे। मौलाना भी कोशिशूं तमामु घणियूं कयूं पर बिलाखिर उहो ई थियो PTI वारा हिन जो हिसो न थिया। हाँ छा पिया ॾिसो PTI जो रद्दमल इम्कानी छा हूंदो अव्हांजे ख़्याल में, या जीअं पाण पहिरियों ॻाल्हियूं कंदा रहिया आहियूं त छा PTI ऐं वकील गॾिजी का तहरीक हलाईंदा, पर तहरीक बि उहा ई जीअं इब्राहिम साहब चवंदो त पार्लियामेंट खे अख़्तियार आहे कानून साज़ी जो, हुन कानून साज़ी जे ख़िलाफ़ का तहरीक हलंदी त छा उनखे अव्हांखे लॻे थो त का मक़बूलियत मिलंदी, या PTI वटि हाणे कहिड़ा ऑप्शन आहिनि अव्हांजे ख़्याल में? ॾिसो, इन सवाल जा ॿ टे पासा आहिनि। हिकिड़ो पासो त इहो आहे त अञा चीफ जस्टिस जेको आहे उन जी अञा उहो नॉमिनेट न थियो आहे या उन जो को नोटिफिकेशन न निकितो आहे। कुझु पंडिट्स ॿुधाइनि पिया त जेको पंहिंजो जस्टिस मंसूर अली शाह आहे उहो बि ऑन बोर्ड आहे, थी सघे थो माना इम्कान मौजूदु आहिनि त उन खे ई चीफ जस्टिस कंदा। हाणे ज़ाहिर आहे वरी केस जेके आहिनि से उहे हुन वटि बेंच वेठा हलिया वेंदा, तंहिंजे करे चीफ जस्टिस उहो हिकिड़ो माना उन वटि एतिरा पावर कोन हूंदा जो उहो वधीक प्ले करे सघे, पर मंसूर अली शाह चीफ जस्टिस थी सघे। कुझु माण्हुनि जो इहो बि ख़्यालु, कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे जेकॾहिं उन्हनि खे हिन न कयो त पोइ जेका आहे सा का कुझु न कुझु ट्रिगर थींदी, का न का स्ट्राइक थींदी, का न का तहरीक हलंदी। उहे लॉयर्स बि थी सघनि था, सिविल सोसाइटी बि थी सघे थी। असां तव्हां ॾिसूं पिया, पढ़ूं पिया, वॾा वॾा तहरीक जो राइटर्स बुनियाद छा हूंदो त फिलाणे खे चीफ जस्टिस छो न कयो, या हिन तरमीम हूंदी? न, उहा टाइमिंग ते ज़ाहिर आहे या तरमीम हूंदी, या तरमीम में ख़ासि करे जेको ही टाइमिंग आहे, छो त इन खे ईअं ॾिठो पियो वञे, मां कोन पियो चवां, इहे जेके वॾा राइटर्स आहिनि उहे ईअं पिया चवनि, हिन तरमीम जी तव्हां पहिरीं सवाल कयो न, तरमीम जी छो ज़रूरत महसूसु थी? तरमीम जी ज़रूरत सिर्फ़ु इन करे महसूसु थी छो त उहो जेको फ़ैसिलो हुयो उन खे डिफाए करणो हो, उन जे करे ही सॼो बंदोबस्तु कयो आहे माण्हुनि जो ख़्यालु। ऐं उन्हनि में तमामु वॾा जेके पंडिट्स आहिनि, जर्नलिस्ट आहिनि, उन्हनि जो बि इहो ख़्यालु आहे। सो इवन मां अॼु जेके इंटरनेशनल अख़बारूं पढ़ियो आहे न, उन ई रिपोर्ट कयो आहे इन जेका 26th अमेंडमेंट खे कंट्रोवर्शियल अमेंडमेंट्स, कंट्रोवर्शियल एक्ट, त माना असां सम्झी सघूं था। हिकु त इहो मामिलो आहे। ॿियो मामिलो इहो आहे, चवनि था जेकॾहिं हालात कुझु ख़राब था थियनि या PTI कुझु करण में कामयाबु थी वञे, मुल्क जा हालात, पोइ मुल्क में क़ौमी हुकूमत बि जुड़ी सघे थी। इहो बि हिकिड़ो सवाल आहे, थी सघे थो उन में ही जेके पंहिंजो उन में बिलावल साहब खे बि रखी सघनि था, उन में जेको आहे सो खाकान अब्बासी बि जेके आहे उहे माण्हू बि अची सघनि था। हिकिड़ो पासो बि आहे, हिकिड़ो पासो इहो बि आहे माना त थी सघे थो त हाणे जेका ही हुकूमत आहे उन खे माना इहे जेको टाइम पीरियड आहे, छो त इन खे हटाइण जा जेके आहिनि से उहे चांसिस घटिजी विया आहिनि, छो त हाणे उन्हनि वटि को पार कोन्हे, डंडे ज़ोर ते ही हुकूमत हलाईंदा। सो इहे 4-5 शयूं आहिनि जंहिं ते गौर करे सघिजे थो त छा थी सघंदो, हालात केॾांहुं वेंदा। तव्हां ॾिठो हूंदो त तरमीम त थी चुकी आहे, पर अञा ताईं कोई एक्शन कोन आयो आहे। इन जो मतिलबु आहे त कुझु स्टेक होल्डर्स ऑन बोर्ड आहिनि, उहे अञा ताईं उन ते सवाल कोन पिया उथारनि या एहतियात जी ॻाल्हि कोन पिया ॾियनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु ॾींहंनि में शयूं जेके आहिनि से उहे अनफोल्ड थींदियूं त ख़बर पवंदी। अॼु जेके आहिनि से पंहिंजा नाला ॾेई छॾिया आहिनि, काफ़ी पार्टी आहिनि हुन में जेका आहे PTI बि पंहिंजा माण्हू जेके आहिनि से पार्लियामेंट्री जेका स्पेशल कमेटी हूंदी उहे नॉमिनेट कया आहिनि या ॾिना आहिनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु टाइम लॻंदो जॾहिं ख़बर पवंदी त जेको नेक्स्ट जेको आहे उहो चीफ जस्टिस केरु थो थिए। ऐं उनखां पोइ उन में इहा ॻाल्हि बि आहे त जेको मंसूर अली शाह आहे उन जी स्टैंडिंग किथे आहे, छा उहे स्टेप डाउन कनि था या उहे पोयां रहनि था, कमु कंदा, छा कंदा। सो इहो डिपेंड करे थो इन जी जेका डेवलपमेंट आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे 2-3 ॾींहंनि जी असांखे इंतज़ारु करणो पवंदो, ख़बर पइजी वेंदी त मुल्क में छा पियो थिए। ठीकु आहे।